दोस्तो अचो त तव्हांखे रूमी गोट फार्म जो जेको कंस्ट्रक्शन जो तामीराती कमु थियो आहे उन मुतालिक़ ॿुधायूं। हीअ असां शेड जे हेठां बीठा आहियूं। इहा जेके नीरे रंग में प्लास्टिक जा पैलेट्स ॾिसो था, इन ते ॿकरियूं बीहंदियूं आहिनि। ऐं हीअ असां सीढ़ी ठाही आहे, जेका सीढ़ी ठही रही आहे हिन वक़्तु, हीअ असां उन वक़्तु ठाही हुई। असां चाहियूं था त ॿियनि माण्हुनि ताईं बि इहा मालूमात पहुचे। इन सीढ़ी वसीले ॿकरियूं मथे चढ़ंदियूं ऐं असां तजुर्बाती तौर ते हितां ॿकरियूं चाढ़े रहिया आहियूं मथे इन ॾाकण तां इहे ॿकरियूं चढ़ी अंदरि शेड में दाख़िल थींदियूं। ॾिसी रहिया आहियो। ऐं शेड जे मथां असां प्लास्टिक पैलेट्स रखिया आहिनि त जीअं ॿकरियूं उते बीहनि। इन्हनि में सोराख़ आहिनि ऐं ॿकरियूं जेकॾहिं फुलड़ियूं लाहींदियूं या पेशाब कंदियूं त उहे फुलड़ियूं मथे प्लास्टिक पैलेट ते न बीहंदियूं। उन में सोराख़ आहिनि ऐं उहे हेठि वञी किरंदियूं। यादि रहे त ॿकरियुनि जो पेशाब उन में का अहिड़ी गैस हुजे थी जेका उन जे लाइ बीमारियुनि जो सबबु बणिजे थी। ऐं हीअ तामीराती कमु जारी हो ऐं हिन में ही पिलर असां विच में ठाहे रहियासीं। ऐं हीअ सीढ़ी जो जेको असां जंहिं तरीक़े सां ठाही त उहा असीं अव्हांखे ॿुधाइण था घुरूं त हिन नमूने सां शेड ठहंदो। हीअ असां जेके सीमेंट जा गाडर वठी इस्तेमालु कया हुआ उहे असां हीअ अव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। 7 फुटनि जा पिलर खणी उते लेंटर ॾेई उनखां पोइ वरी 10 फुटनि जी दीवार खणिबी। दीवार खणण खां पोइ वरी उन जे मथां लेंटर रखिबो ऐं उनखे पिलर बि ॾिबा। हीअ मंज़र वर्कशॉप जा आहिनि। वर्कशॉप जो इब्तिदाई कमु जॾहिं थी रहियो हुयो त उन वक़्त जी हीअ वीडियो आहे। वर्कशॉप वरी साइड ते आहे। हीअ सेप्टिक टैंक्स आहिनि जेको ॿकरियुनि जो पेशाब ऐं फुलड़ियूं वग़ैरह ईंदियूं त इन टैंक में अची पवंदियूं ऐं इहा टैंक डिघो अरसो कमु ॾिए थी। हीअ साॻियां वर्कशॉप जा मंज़र आहिनि। ऐं हीअ वरी सीढ़ी जेका ठहे पई उन जा शुरूआती ॾींहंनि में जेको असां कमु कयो हुयो त हीअ उन जे लाइ आहिनि। हीअ सभु कुझु असां तव्हांखे इन करे ॾेखारे रहिया आहियूं त जीअं तव्हांखे ख़बर पवे त शेड कीअं ठाहिबो आहे ऐं उन जो तामीराती तरीक़ो कहिड़ो आहे। ही मथे प्लास्टिक पैलेट्स असां सीमेंट जे गाडरनि ऐं लोह जे पटियुनि ते हीअ असां बीहारिया आहिनि ऐं तमामु मज़बूत आहिनि। हिननि जे मथां बीहंदा ॿकरियूं बीहंदियूं त पक सां उन्हनि खे को बि नुक़सानु कोन्हे। ऐं हू ही 34 बाय 34 जो शेड आहे पर हिन में 200 ॿकरियूं बीह सघनि थियूं। हुन में अंदरि एतिरो स्पेस ठहियो आहे। ही लेंटर बि आहिनि, विच ते हिकिड़ो वॾो गाडर बि आहे ऐं ॿिया बि गाडर आहिनि। हीअ सीढ़ी जो मंज़रु आहे। हितां खां ॿकरी मथे चढ़ी उनखां पोइ वरी असां हिते हिकिड़ो चौक ठहे थो। उन चौक ते ॿकरी पहुचे थी, उतां खां अंदरि दाख़िल थिए थी शेड में। सीमेंट जा गाडर जेके आहिनि उन ते असां ही सॼी जेका ॾाकण आहे उहा ॾाकण सां बीहारी ऐं असांजो राज़ो आहे। हिन नमूने सां शेड ठहंदो। असीं चाहियूं था त नाज़रीन खे इहा ख़बर पवे त ॿकरियुनि जे शेड जे लाइ कहिड़े नमूने सां तामीराती कमु कबो। पहिरियां पिलर खॼंदा, उनखां पोइ उन जे मथां 10 फुटनि जी दीवार खॼंदी ऐं साइड खां वरी ही ॾाकण ठहंदी ॿकरियुनि जी जेका सीमेंट जे गाडरनि ते मुश्तमिल हूंदी। अव्हां ही गाडर ॾिसो पिया। हाणे दीवार जो कमु जारी आहे ऐं इहा 10 फुट दीवार मथे वेंदी। दीवार खॼी बि रही आहे, उनजी माप बि थी रही आहे, पर उनखे वेंटिलेशन जे लाइ असां 4 बाय 4 जूं उनखे खिड़कियूं यानी दरियूं बि ॾिनियूं आहिनि त जीअं गर्मियुनि में इहे असां खोले छॾियूं त ॿकरियुनि खे वेंटिलेशन मिली सघे। हाणे ही पिलर आहिनि हेठां, उन जे मथां लेंटर ठहियलु आहे। लेंटर जे मथां दीवार 10 फुटनि जी उहा दीवार असां खणी रहिया आहियूं। हिन वीडियो पेश करण जो मक़सदु इहो आहे त जीअं को ॿियो माण्हू कारोबार करे त उनखे ख़बर हुजे त ॿकरियुनि जो शेड कीअं ठाहिबो आहे। ऐं हीअ उन जा मंज़र आहिनि जेके अव्हां ॾिसो पिया। पिलरनि जे मथां लेंटर, लेंटर जे मथां 10 फुटनि जी दीवार, दीवार जे मथां वरी जेको आहे सो उहो जेको खयल पिलर आहे उन जे मथां वरी लेंटर ईंदो। हीअ अव्हां ॾिसी रहिया आहियो।
त उन जूं खिड़कियूं दीवार हेठां जेके उन जा पिलर आहिनि ऐं मथे जेके असां पिलरनि जी तयारी करे रहिया आहियूं उहे आहिनि। हीअ सभु शयूं अव्हांखे इन करे ॾेखारे रहिया आहियूं त जीअं को दोस्त कारोबार करणु चाहे त उहो उनखे ख़बर हुजे त शेड कीअं ठाहिबो आहे। हीअ हिन जी तराई थी रही आहे जेका दीवार हीअ आहे असांजो शेड आहे जंहिं ते असां पैलेट्स काफ़ी विछाए छॾिया आहिनि, बाक़ी थोरा जेके रहियल आहिनि इहे बि पूरा कबा। विच ते बि हिकिड़ो लेंटर ठहंदो छाकाणि त उन ते हिकिड़ो पिलर बीहारणो आहे जेको गोल शेप में हूंदो। हीअ कमु तेज़ी सां जारी आहे। हीअ चौखट आहिनि ऐं हीअ पैलेट्स आहिनि। पिलर बिल्कुलु हीअं ठाहिबा जीअं अवां 2 बाय 2 जा पिलर ठाहिबा ऐं उनखां पोइ उन ते दीवार खणबी। पर दीवार सां गॾोगॾु वरी मथे बि पिलर इहो वेंदो, 10 फुट मथे वेंदो। हाणे हीअ गाडर सीमेंट जा मथे अची रहिया आहिनि छाकाणि त दीवार ठही चुकी आहे। इहो विच वारो पिलर आहे जंहिं ते गाडर रखिबो, ॿियो परे पासे खां रखिबो। हीअ जदीद मॉडर्न यानी जदीद तरीन गोट फार्म जो शेड आहे जिथे ॿकरियूं मथे बीहंदियूं ऐं उन्हनि खे हेठि बि लाहिबो। हीअ शेड आहे जेको ठही हाणे मुकमिल थियो आहे। खिड़कियुनि जो थोरो कमु रहियल आहे, बाक़ी शेड तयारु थी चुको आहे ऐं हिन नमूने सां अव्हांखे शेड ठाहिणो आहे त इनशा अव्हां तमामु वॾो नाणो कमाए सघंदव ऐं ॿकरियुनि खे जदीद बुनियादनि ते तव्हां बीहारे सघंदो। हीअ असांजो सुहेल आहे जेको वणनि खे पाणी ॾेई रहियो आहे। यादि रहे त वण शेड जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि त जीअं ॿकरियुनि खे बहितर खां बहितर फितरी माहौल मिली सघे। परियां असांजो सोलर अव्हां ॾिसी रहिया आहियो। इन सोलर पैनल ते असांजी ट्यूबवेल बि हले थी ऐं सॼो सिस्टम असांजो इन सोलर पैनल ते हले थो। असां वापडा जा बिल्कुलु बि मुहताज न आहियूं। चौतरफ़ अव्हांखे कोट ॾियणो आहे। जेतिरो अव्हां नंढो या वॾो शेड ठाहिणु चाहियो था, जेतिरियूं ॿकरियूं रखणु चाहियो था त उन हिसाब सां ई करिणो आहे। तव्हांजी महिरबानी।